अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में आऊं मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़रीन, सिंध में कैनालुनि ते जेका सियासी जंग शुरू थियल आहे उन जे हवाले सां सिंध में एहतजाज भी जारी आहे ऐं अहिड़ी तरह सां जिते एहतजाज जारी आहे, हुकूमत भी कैनाल जे हवाले सां जेका सिंध में पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे उहो वाज़े ऐं चिटो आहे। कल वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल वफ़ाक़ जो मौक़िफ़ भी सिंध जे आॾो रखियो। संदसि इहो चवणु हुयो त कंहिंजे हक़ ते दाड़ो न लॻंदो, न ई जेको सिंध जो पाणी आहे उहो खसियो वेंदो। अहिड़ी तरह सां सिंध में भरपूर एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध जो केस आहे त सिंध जा जेके मामला आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत CCI या एक्निक वटि नथी आणे, जंहिं सबबु न सिर्फ़ु मामला जेके लटकियल आहिनि बल्कि क़ानूनी ऐं आइनी जेके घुरिजूं आहिनि उहे पूरियूं नथियूं थियनि। इन हवाले सां वफ़ाक़ जो जवाबु ॾींदे अहसन इक़बाल जो इहो चवणु हुयो त न सिर्फ़ु जेको CCI जो इजलास जल्द घुरायो वेंदो बल्कि इन मामले ते अॻुभराई बि थींदी ऐं सिंध जे हिसे खे पंहिंजे हक़ जे तौर ते हुन तस्लीम करण जे हवाले सां वाज़े पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे। ॿिए पासे सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मज़हबी जमायतूं हुजनि, कॉमर्स जमायतूं हुजनि या सियासी जमायतूं हुजनि, समूरनि पारां एहतजाज कयो पियो थो वञे। सखर हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काणो हुजे, नवाबशाह हुजे, मीरपुर ख़ासि हुजे, यानी हर हंधि सॼी सिंध में कैनालुनि जी जेका गैर क़ानूनी ऐं तकरारी मामले ते एहतजाज कया पिया था वञनि ऐं मुतालबा कया पिया था वञनि त सिंध जो हक़ न खसियो वञे। अहिड़ी रीति सिंध में मुसलसिल कुझु ॾींहंनि खां वठी जेका सियासी सरगर्मी जो जेको सिंध मर्कज़ बणियल आहे ऐं अपोज़िशन जा एहतजाज वारा जेके सिलसिला आहिनि उहे बयाननि जे ज़रिए नज़र अची रहिया आहिनि ऐं ख़ुसूसन जेका सिंध में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे उन सां जेका मुशावरत ऐं उन में वधीक जेका ताक़त आणणु ऐं वफ़ाक़ी सतह ते मर्कज़ी सतह ते जेको ग्रैंड अलायंस आहे उन जे जोड़ण जे हवाले सां बि अॻुभराई थींदी पई थी नज़र अचे। ख़ुसूसन अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि पारां अॻुभराई कई पई थी वञे ऐं ख़ासि तौर ते मौलाना फज़ल रहमान हुजे या पीर पागारो हुजे या कॉमर्स जमायतूं हुजनि, समूरनि अॻुवाणनि सां जिते मुलाक़ातूं थियनि पियूं उते इहा ॻाल्हि बि साम्हूं अचे पई थी त मौलाना फज़ल रहमान पारां जेको अपोज़िशन जो जेको ग्रैंड अलायंस आहे उन जी सरबराही संभालण जे हवाले सां घुरब साम्हूं आई आहे। इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॿिए पासे जिते तहरीक इंसाफ़ जी जेका क़यादत आहे उन सिंध जा दौरा कया आहिनि, मुख़्तलिफ़ अॻुवाणनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। उते अली अमीन गंडापुर जो अॼु जेको सिंध जो जेको दौरो हुयो कराची में उहो बि मुलतवी थी वियो आहे। ॿुधायो पियो थो वञे त संदसि जेका तबियत आहे उहा नासाज़ हुई। लॻभॻि 1 साल थी वियो आहे अली अमीन गंडापुर वज़ारत आला जो मनसब संभाले चुको आहे, पर हुन बानी पाकिस्तान जी तुरबत ते हाज़िरी नाहे भरी। इम्कान इहो हुयो त हू कराची दौरे ते पहुचंदो, बानी जे मज़ार ते बि हाज़िरी भरींदो ऐं मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदो। बहरहाल इहो दौरो जेको आहे उहो मुलतवी थियण सबबु इहे समूरा मामला ॿीहर जेके पेंडिंग में पियल नज़र अची रहिया आहिनि। इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़ेकार पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मरकज़ी अॻुवाण ऐं कराची प्रेस क्लब जो अॻूणो सदर इम्तियाज़ ख़ान फारान साहब। इम्तियाज़ साहब, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। थोड़ा भाईजान बहुत लग थोड़ा। इम्तियाज़ साहब, कैनालुनि वारो सिंध जो इशू जेको आहे मुतनाज़ा बणियल आहे, मौक़िफ़ बि नज़र अची रहिया आहिनि। छा सम्झो था त बावजूद मुतालबनि जे हिकिड़े पासे कैनालुनि जे हवाले सां इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो थो, ख़ासि तौर ते कॉमर्स जमायतुनि पारां त जेके इहे कैनाल आहिनि उन्हनि ते कम जो सिलसिलो बि जारी आहे ऐं हुकूमत जी दावा आहे त बिना मंज़ूरीअ जे उन ते कमु नथो थी सघे। मुराद अली शाह जी स्टेटमेंट तव्हां ॿुधी हूंदी, कल्ह बि ॿुधी हूंदी, अॼु बि ॿुधी हूंदी। छा सम्झो था हिकिड़ो तज़ाद बि नज़र अचे थो, हक़ीक़त कहिड़ी ॾिसण में अचे थी? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि इहा आहे फयाज़ भाउ त ही जेको वाटर इशू आहे, पाणी जो कैनालनि जो जेको बि मामिलो आहे, इहे टोटल प्योर हक़नि जो मामिलो आहे ऐं इंसानी हवाले सां बि, इख़लाक़ी हवाले सां बि ऐं कानून जे हवाले सां इंटरनेशनल लॉ मूजिब जेको तेल वारो इलाइक़ो हूंदो आहे हुन जो हक़ दरिया ते वधीक हूंदो आहे। हिन इहा त सॼी दुनिया में ई मंझंदि ॻाल्हि आहे। हिन ते सभु ठाह थियल आहिनि, हिन ते ठाह थींदा आहिनि। ऐं जॾहिं अयूब खान वारे दौर में हुयो, बदकिस्मती सां, बेशर्मी सां जॾहिं पाकिस्तान जा दरिया हिननि वर्दी वारनि विकामा त हुन में बि छो जो हुन जो तेल लाहौर में हुयो, पंजाब में हुयो, सतलुज हुजे, बयास हुजे, हिन करे हुननि वटि हक़ हुयो त हुनखे विकामण। हुननि विकाए छॾियो, पंहिंजा जेका दरिया आहिनि विकाए छॾिया। हाणे सिंधु दरिया मौजूदु आहे। सिंधु दरिया ते इंटरनेशनली ॾिसजे तो सभ खां वधीक हक़ जेको आहे सिंधु दरिया सिंध जो आहे। ऐं छो जो सिंध में अची पुजाणी ते पहुचे थो, ही पंहिंजो इंडस
रिवर चओ, सिंधु शेर बादशाह चओ, सिंधु दरिया चओ, जेको वड़े चओ, जेको 1800 किलोमीटर खां बि वधीक आहे। पर बदकिस्मती सां सरकार बि इनके पॉलिटिकल इशू ठाहे छॾियो आहे ऐं मुखालिफ़ धुर जेको आहे, जेको बि मुखालिफ़ धुर आहे, वो बि हिनखे पॉलिटिकली माना वठी रहिया आहिनि, पॉलिटिकली कमु करे रहिया आहिनि, पाण में गॾिजी वेहण लाइ तयारु न आहिनि। हर को चवे तो वो सिंध जो चैंपियन आहे, पाणीअ जो चैंपियन आहे, सिंधु दरिया जो चैंपियन आहे। मां सम्झां थो सरकार हुजे या मुखालिफ़ धुर हुजे, ही ॿई सिंधु दरिया जे ख़िलाफ़ आहिनि, ॿई नथा चाहिनि ते का शइ हिननि जो। बसि हीअ आहे त मुखालिफ़ धुर जो हीअ आहे त केनाल वसीले या वाटर क्राइसिस वसीले हुकूमत खे क्रिटिसाइज़ कयो वञे, किरायो वञे, ऐं हुकूमत जो इहा आहे त बाबा असां ही कयो आहे, हू कयो आहे, सुठा सुठा स्टेटमेंट ॾेई पाण खे लुकाइण पिया स्टेटमेंट जे पोयां। रियलिटी फयाज़ भाई आहे, सॼे सिंध खे ख़बर आहे, अव्हां खे बि मूं वटि बि अटकल 3-4 वाटर रिकॉर्ड रखिया आहिनि ऐं ही जाम साहब जे दौर में जेको वाटर रिकॉर्ड थियो, असां पंजाब में हुयासीं, मुज़फ़र हुसैन शाह हुयो, जाम साहब जी तबियत ख़राबु हुई, गुलाम हैदर वाइन हुयो, असां सभु ॾिठोसीं त हुते छा हुयो। केतिरी बि मुखालिफ़ करे पीपल्स पार्टी मुखालफ़त करे, पर हू वाटर रिकॉर्ड अहिड़ो हुयो त एसिताईं पीपल्स पार्टी उनखे ख़तमु न करे सघी आहे। छो जो जेकॾहिं हुन में का फेर फार कई वेंदी त सिंध खे तमामु धकु रसंदो। हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी। बाक़ी ईंदड़ वारी भाईजन छा ही ॻाल्हि न आहे त राइट बैंक चश्मा राइट बैंक केनाल वहे थो नथो वहे, हा फ्लड केनाल आहे न। उन खां पोइ छा थियो, थल केनाल मुशर्रफ वारे दौर में अवां निकितासीं, असां सभु संगत निकितीसीं पॉलिटिशियन सां गॾोगॾु, सभु सिंध जी जेका साफ़ती बिराद हुई सभु रस्तनि ते हुई, रोडनि ते हुई। छा थल केनाल नथी वसे? छा थल केनाल में पाणी न आहे? ही सभु असांखे बेवकूफ़ न कनि, भले पीपल्स पार्टी वारा हुजनि, ॿुधाइण चश्मा राइट बैंक केनाल लेफ्ट बैंक केनाल अंग अखर न खपनि असांखे, रियलिटी खपे। हलो असांखे वठी वञो, हलो ॾेखारियो, या त असांखे मौक़ो ॾियो, असां वठी था हलूं इहे इरिगेशन जाम शो साहब खे वठी था हलूं चश्मा राइट बैंक केनाल ते, लेफ्ट बैंक केनाल ते, थल केनाल ते। रियलिटी त इहा आहे त हले पई, छो जो पाणी जी खोट न हुई, हिन करे ज़ाहिर ते हुन ते ॻाल्हि पोइ रुकिजी वई या न कई वई। हाणे जेको नओं मनसूबो आयो आहे, एहसान इक़बाल नथा ॿुधाइनि। एहसान इक़बाल हिन महिल सिंध दुश्मनी जो कमु करे पियो, जेका निजी ख़ानगी महफ़िलुनि में ॿुधाइण ई सरकार ॿुधाई मुखालिफ़ गुर वारा। हाणे हू अची माना अव्हांखे यादि आहे एहसान इक़बाल जा मुंहिंजे ख़्याल में 5-6 महीने अंदरि अलाए केतिरा हिते विज़िट थिया आहिनि, सभिनी सां। मुस्लिम लीग नून वारनि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि, GDA वारनि सां बि, सभिनी सां। ख़ुदा जे वास्ते सरकार सां बि हथ बधे गुज़ारिश आहे ऐं मुखालिफ़ धुर सां बि। बाबा सिंध जे हवाले सां सोचूं, पाकिस्तान असांजो सॼो सरवाइण आहे, पर हिन में ॻाल्हि आहे सिंध जे सर्वाइवल जी, पाणीअ जी। हू चवनि पिया त बाबा सिंध जे असांजो जेको पाणी वारो हिसो आहे, असां हुन हिसे वसीले ठाहिण था चाहियूं ई केनालूं, उहो असांजो हक़ आहे, बिल्कुलु हक़ आहे। पर हिन जे लाइ का ॻाल्हि ॿोल्हि हूंदी न, अॻे चश्मा राइट बैंक केनाल में जेको फ्लड केनाल हुई, थल केनाल जेको फ्लड केनाल चई, असां अवां चयो त हिन में छा आहे, त हिन में बि त इहा थियणु घुरिजे न। हिन में छो नथा ॻाल्हायो? बसि रुगो इहा त असांजो हक़ आहे, जेको असांजो पाणी जो हिसो आहे, न आहे, फुर्ता कयो पाणी, चोरी था कयो पाणी। जमात अली शाह जेको हुयो, के हुनजे लाइ ॻाल्हि कई आहे? को ॻाल्हि करे थो? सिंध सरकार उथारियो आहे त जमात अली शाह 100 अरब रुपए ठाहे पाकिस्तान जो सॼे पाकिस्तान जो हिंदुस्तान जे हथ में हू पाणी विकाए भॼी वियो, अलाए किथे आहे, ख़बर ई नथी पवे त जमात अली शाह हुयो। मूंखे यादि हूंदो त सभु कुझु हूंदो पाकिस्तान में, प्रेसिडेंट माना पाणी जे मामले में सदर केरु बि सदर हुजे, हुनखां वधीक हुन वटि इख़्तियार हुया। सभु हाणे गाइबा, सफ़ा गाइबा। पाणी जो हाणे हिंदुस्तान वारा जेका डॉक्यूमेंट हिननि जे साम्हूं रखनि था इरिगेशन डिपार्टमेंट तरफ़ां, ॿुधाइनि न ई, जेकॾहिं हू नथा ॿुधाइनि त सिंध जो इरिगेशन मिनिस्टर ॿुधाए। सही। अच्छा इम्तियाज़, ज़ाहिर ही पाण इंतहाई जॾहिं अहम ॻाल्हियूं कयूं था ऐं सिंध जा माण्हू इन ते पंहिंजे न सिर्फ़ु ख़दशा ज़ाहिर कनि था, उते माज़ी में असां ॾिठो त पाणी जा मामला हुजनि या वन यूनिट या इशू हुजनि, उते जेके जिन माण्हुनि उन्हनि जे हक़ में सियासत कई त उन्हनि जी सियासत तबाह बर्बाद थी वई, ख़ानदान उन्हनि जा सियासत मां नालो निकिरी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मथां बि इहे इल्ज़ाम था लॻनि त पीपल्स पार्टी अगरि जेकॾहिं सिंध जो पाणी विकियो
त उन जी जेका सियासत बि आहे उन्हनि सियासतनि वांगुरु सियासतदाननि वांगुरु ख़तमु थी वेंदी जिन जेका सिंध सां ज़्यादती कई। त सम्झो था त पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जी सियासत करे रही आहे, साथी बणिजी रही आहे, ॿांह ॿेली बणिजी रही आहे उन्हनि माण्हुनि जी जेके सिंध जो पाणी खसे रहिया आहिनि। मां सम्झां थो रुगो जेकॾहिं पंहिंजो स्टेटमेंट ताईं ॻाल्हि हूंदी ऐं भली ज़बरदस्त तकरीर ताईं ॻाल्हि हूंदी त असां बि चवंदासीं बाबा ॿुधायो, ब्रीफिंग ॾियो, अंग अखर सां न ॾियो। मां ते तो मूंखे चयो न ते या ते असांखे वठी उते मोकिलियो विज़िट लाइ। माना पीपल्स पार्टी जाम खान शोरो या मुराद अली शाह खे पाणी गुर साम्हूं रखूं त घटि में घटि असांखे सिंध जे जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि खे इहो दौरो करायो त वाक़ई छा रियल ग्राउंड रियलिटी छा आहे। बिल्कुलु ग्राउंड रियलिटी ऐं बाक़ी सरकार जी ज़िम्मेवारी वधीक हूंदी आहे। हिननि खे बि खपे त भई हू शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो न कंदी हुई छा ते ही मुखालिफ़ धुर आहे न, बिल्कुलु मुखालिफ़ धुर आहे, पॉलिटिकली मुखालिफ़ धुर आहे न। पाणी जो मामिलो त हिननि जो बि असांजो बि साॻियो ई आहे। हिननि सां बि राब्तो कयो न, घुरायो हिननि खे बि, ॻाल्हि ॿोल कयो, हिकिड़ी कमेटी जोड़े हिननि खे चओ जेकॾहिं हू भॼंदा, जेकॾहिं ॻाल्हि न कंदा सॼो सिंध जे साम्हूं अची वेंदा त हिन ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। हिकु ज़बान ते थियणु घुरिजे। हीउ पाणी जो मसइलो सिंध जो मसइलो आहे। छा ही रुगो के पीपल्स पार्टी जो या फलाण जो न आहे। ही जब मुखालफत के बावजूद पीपल्स पार्टी गवर्नमेंट शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जॾहिं पहिरीं ही आई वरी 88 खां पोइ हुन मंजियो न, मुखालफत कंदे बि मंजियो 92 में। हा उहो ई न, मुखालफत कंदे बि मंजियो न। अच्छा ठीकु आहे भाई। इम्तियाज़ साहब इहो ई सवाल मूं पीर सदरुद्दीन शाह राशिदी खां बि गुज़िरियल ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उन में कयो हुयो, जॾहिं उन खां इहो पुछियो, उन खां इहो महसूसु कयो त तव्हांजी बॉडी लैंग्वेज असांखे महसूसु कराए थी त तव्हां मुल्क जी जमहूरियत मां मायूस थी विया आहियो, त उनजो हिकिड़ो ई जवाबु हुयो त छा तव्हांखे पीका कानून जी ख़बर न आहे, त छा सियासतदान बि पीका कानून खां डिॼनि था? डिॼनि था त असां सां गॾु अचनि न, असां सां गॾु छो नथा अचनि? अचो छिटे नमूने सां साफ़ी असांजी गॾिजाणी हुई इस्लामाबाद में 21, 22, 23 असांजो जॉइंट डिक्लेरेशन आहे सॼे पाकिस्तान जे साफ़ियुनि जो, उछलाए छॾियो। अहिड़े नमूने सां त केर बि न कयो हूंदो भाई अचनि साम्हूं। मिसाल मां त चवां थो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पीका कानून जी सरपरस्त आहे, छो जो हुनजे दौर में सभु ॻाल्हियूं शुरू थियूं, अॻिते वधियूं। असां फवाद चौधरी खे केतिरे भेरा चयो, कानून उन्हनि मंज़ूर करायो, पोइ हिते अमेंडमेंट आहे न। बाक़ी हिन खां बि हटियो स्टैंडिंग कमेटी जेका पीटीआई जो स्टैंडिंग कमेटी जो जेको चेयरमैन हुयो पीटीआई जो हुयो, हू छा कयो हिन में सभु अप्रूव करे छॾियो। पीपल्स पार्टी हिन करे शामिल आहे त हुनजो सदर पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी मौक़िफ़ सां हटी करे मुखालफ़त करे हुन सहियूं करे छॾियूं। मुस्लिम लीग नून मूवर आहे, ही सभु वॾी पार्टियूं जेका आहिनि। ऐं बाक़ी जी मिसाल अगरि सिंध में ॾिसिजे मुखालिफ़ धुर खे त छा आहे, रुगो हुन खां हटी स्टेटमेंट आयो न पीका जे हवाले सां, त बाक़ी छा आहे त असांजो जॉइंट डिक्लेरेशन आयो आहे 23 असांजो 3 ॾींहं जो जेको हुयो पीका बेस हुयो, जॾहिं त हुनखे उछलाए छॾियो सभु माना को ॻाल्हि ॿोल जे लाइ। पाण ईअं चऊं त सियासतदाननि जो ख़ुसूसन जेको पीटीआई जेका हिते सिंध में अची ॻाल्हि करे थी उनजो जेको मौक़िफ़ आहे उहो मुनाफ़िक़ाणो आहे। कंहिंजो पीटीआई जेका हिते अची सिंध में 100% न 1000% भाईजान 1000% कूड़ था ॻाल्हाइनि, अखनि में मिर्चूं विझण था चाहिनि। इहे थोरी आहे भई अचो निकिरो न। इमरान खान जेको स्टेटमेंट हीअं त अलीमा खान ईंदी आहे, फलाणा ईंदा आहिनि, उहो बैरिस्टर फलाणो ईंदो आहे, फवाद चौधरी जेतिरा बि चेयरमैन ने ये कहा है, बानी ने ये कहा है, साबिक वजीर आजम कॾहिं बानी वजीर आजम से मुंह सां निकितो आहे पीका जे हवाले सां कोई हिकिड़ो स्टेटमेंट ॿुधो आहे पढ़ियो आहे? त माना हिन जो मतिलबु आहे हू 2018 जी जॾहिं गवर्नमेंट आई त हिते 2016 में मुस्लिम लीग नून जे दौर में आयो न, असां अवां सभु सॼे पाकिस्तान जी साफ़ी बिरादरी मुखालफ़त कई ते उन ते कमु थोरो घणो रुकिजी वियो। मंज़ूरी कंहिंजे दौर में थी आहे? पीटीआई जे दौर में थी आहे। ठीकु आहे, ला हिते अमेंडमेंट आहे, अमेंडमेंट वधीक ख़तरनाक आहिनि। अच्छा इम्तियाज़ साहब हिकिड़ो ब्रेक वठी अचूं, पाण हिनखे कंटिन्यू कयूं, अॻिते कॾहिं इजाज़त ॾियो तव्हां त नंढी हिकिड़ी साई वठी अचूं, वठी था अचूं, वठो था हिकिड़ी नंढी साई।
प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इम्तियाज़ ख़ान फारान साहब सीनियर सहाफ़ी। असां ॻाल्हि ॿोल कई थे पीका कानून हुजे या कैनालुनि वारो इशू। इम्तियाज़ साहब जो चवणु आहे त जेका सियासी पार्टियूं आहिनि उहे कानून ठाहिण में उहे हुकुमरान जेके अॻु में पाण अॻु भरा हुया अॼु जेको उन्हनि जो किरदारु आहे उहो उन में इहो हू सहमत आहे त 100% न बल्कि 1000% उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो संजीदगी सां सचो नाहे। इम्तियाज़ साहब जेका तव्हां ॻाल्हि ॿोल ते कई त जेको इस्लामाबाद में तव्हां पंहिंजो ओपिनियन उन्हनि जे साम्हूं रखियो त उन्हनि ते उन्हनि जो छा चवणो हुयो, छो आख़िर उन्हनि इहे जेके पीका एक्ट जे हवाले सां डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे उन्हनि ते कमु न कयो, गॾु साथ न ॾिनो ऐं उहे कागज़ उहे उछलाए छॾिया? जजन था न सच साम्हूं आहे ते हिननि खे डज आहे सभिनी खे, पीटीआई, मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी, एमक्यूएम भी इनमें शामिल आहे मुनाफ़क़त में। सही ही ॻाल्हाईंदा न हिते वेही ख़ालिद मक़बूल सिद्दीकी फलाणा फलाणा कि असां ईअं आहियूं। बाबा शामिल आहियो पीका अंदरि, अवां पाण बि फासींदो हिनमें। हीअं न त असां रुगो साफ़ियुनि जे हवाले सां असां त तयारु आहियूं। सॼी उते असां सभु ओथ ॾेई छॾिया कि बाबा जेको बि हूंदो असां क़बूल कंदासीं ऐं हिन लाइ जंग बि कंदासीं। जेकॾहिं कहिड़े बि ऐवान में, मैदान में, अदालतुनि में किथे बि हुयो त असांजी लीडरशिप ऑर्डर ॾेई छॾियो आहे ऐं अप्रूव करे छॾियो आहे। असां ओथ बि खणे चुका आहियूं कि असां ई कंदासीं कि भाई ही बि अचनि न। इहे सभु गॾु आहिनि, एमक्यूएम, मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, पीटीआई, इहे सभु गॾु आहिनि। हा जेयूआई हिनखे थोरो अपोज़ कयो ऐं मौलाना फज़ल रहमान बि कयो, बाक़ी सभु गॾु आहिनि। ही सभु साम्हूं अची विया आहिनि कि असांखे हाणे ही करणु घुरिजे जेको पाण खे माना इहे छा चइबो आहे त इहे साम्हूं अची अलाए उहो चवण पिया न ही न मज़ाहिमती किरदार अदा करणो पवंदो। मज़ामती किरदार बि अदा कनि, मुनाफ़क़त न कनि। बसि जेकॾहिं नथा कनि मुदाफ़त न कयो, मुनाफ़क़त न कयो घटि में घटि। हुनजे लाइ लॉयर वकिला बिरादरी मौजूदु आहे, असांजी साफ़ी बिरादरी मौजूदु आहे, हुन में ॻाल्हि थी आहे, अॻिते वधिया। सही। अच्छा इम्तियाज़ साहब थोरो टर्न कयूं था मुल्क जी जेका सियासत आहे उन में तब्दीली नज़र अचे पई, ख़ासि तौर ते सिंध में जेके वफ़ाक़ी जेका पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते पीटीआई, उन जी जेका क़यादत आहे उन जो दौरे जो सिलसिलो बि जारी आहे। ख़ासि तौर ते मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात खां पोइ सिंध में जीडीए क़यादत सां पोइ कॉमपर्स जेके पार्टियूं आहिनि उन्हनि सां बि मुलाक़ात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रखियो वियो आहे। हाणे हिन सियासत खे तव्हां ओवरऑल कीअं था ॾिसो जेका ओचितो या जेका एंटी गवर्नमेंट जेका मूवमेंट जे हवाले सां शुरू थी आहे? ॾिसो अव्हांखे यादि हूंदो त मां सम्झां थो त इहा पीटीआई मुनाफ़क़त सां सभु कुझु करे पई पंहिंजे मफ़ाद लाइ। ही भले जेतिरो चवणु कि असां हू आहे न ते एनआरओ जे लाइ, एनआरओ बाबा एनआरओ लाइ आहे सभु कुझु। अव्हांखे यादि हूंदो चूंडुनि खां पोइ जॾहिं ही हुकूमत ठही वई, मौलाना फज़ल रहमान हुकूमत जे मौक़िफ़ सां थोरो इख़्तिलाफ़ किया, बल्कि मुखालफ़त कई, त हिननि जी मुलाक़ातूं शुरू थियूं पीटीआई वारनि जी। अव्हांखे यादि हूंदो पहिरीं या ॿी मुलाक़ात में जेका ॻाल्हि ॿोल थी मीडिया सां, मौलाना फज़ल रहमान इहा ई सलाह ॾिनी हिननि खे कि बाबा पाण में वियो, जेका मुखालिफ़ धुर जी जमातूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो। ही त सॼो साल जेयूआई सां मौलाना सां बि माना मफ़ाद लाइ ॻाल्हि ॿोल कई। अवां यादि आहे जॾहिं मामिलो हुयो जीअं अमेरिका वारी चूंडियूं शुरू थियूं, हिननि खे हुयो त यार ट्रम्प ईंदो न ईंदो, त अव्हांखे यादि हूंदो सफ़ा जेयूआई सां फिरे विया आहिनि, ॿिए पासे ॻाल्हि ॿोल कुझु बि न हुई। जॾहिं उतां अमेरिका मां रिज़ल्ट आयो, ट्रम्प थी वियो प्रेसिडेंट, ओथ बि कयो, पर हुतां खां मोट न मिली त पोइ हिननि चुटपुट शुरू कई ऐं मुलाक़ातूं शुरू कयूं। ऐं हुते ई मौलाना सां मुलाक़ात खां पोइ मुलाक़ात जी अॻे बि तजवीज़ हुई त गॾियल ही मुखालिफ़ सां ठाहियूं। पोइ हिननि शुरूआत कई आहे त महमूद ख़ान अचकज़ई साहिबु ऐं ॿिया टिया असां त इस्लामाबाद हुया पर हिते कराची आया हू ऐं हुते जॾहिं अची रहिया हुया ते कुझु पीटीआई जे सरवारनि सां ॻाल्हि ॿोल थी त असां चयो बिल्कुलु असां साफ़ी कंहिंसां न मुखालिफ़ आहिनि, कंहिंसां न कंहिंजा को कंपेनर आहिनि या हामी आहिनि या अहिड़े नमूने सां उनजी हिमायती तहरीक वारा आहिनि। अचो बिल्कुलु ॻाल्हि ॿोल कयो जेका बि आहे, पर ही सभु सफ़ा न आहे न सूरत हाल। छा थींदो छा न थींदो एसि ताईं शक शुबात आहिनि। जेयूआई तरफ़ां ते शक शुबा आहिनि त बाबा जॾहिं हू कंदा त पोइ अॻिते चए त भई ईद बाद असां तहरीक हलाईंदासीं, चेयरमैन खे रहा कयो। एसि ताईं ईमानदारी सां ॿुधायो पीटीआई जी कंपेन जेका बि हली आहे छा हली आहे, ते ही डॉलर जे हवाले सां हली आहे, महांगाई जे हवाले सां हली आहे या कंहिं हवाले सां हली आहे? बाबा चेयरमैन खे रहा करो, आख़िरी मार्का होगा। हाणे ही 26 रेड लाइन क्रॉस होगी। आओ
और हाणे भी फाइनल खबर कॉल। है ना, एक और आखिरी मार्का होगा। फाइनल कॉल, सही। हाँ, एक और आखिरी मार्का ईद के बाद होगा। छाजे लाइ हूंदो बाबा चेयरमैन बाबा ये मामला भी आहिनि न, मसला भी आहिनि। या ते ही एक्सेप्ट करियो त ही महांगाई सब कुछ ही मामला न आहिनि। मिसाल डॉलर जी ॻाल्हि आहे फयाज़, डॉलर असां मार्च करे वेठा आहियूं, डॉलर पंहिंजे राइट माना रेट ते आहे। अॼु बि 280 रुपए जो आहे न, हाँ 180 रुपए थियणु घुरिजे, सही। वधि में वधि 200 थियणु घुरिजे। अॻे हुयो त भई हेठि ईंदो, हिन जो मतिलबु आहे ही बि मसइलो आहे। असां नथा ॻाल्हायूं, न मीडिया ॻाल्हाए थो इन ते, न को पॉलिटिशियन थो ॻाल्हाए। चए त रब जो शुक्र आहे डॉलर पंहिंजी जाते रुकियल आहे। पोइ बाबा हेठि लाहियो, रुकियल बि असांजे ख़िलाफ़ आहे। पेट्रोल 300 रुपए ते पहुची वियो आहे। पेट्रोल जेको अहम जेको बिज़नेस जो टूल आहे। बिल्कुलु बिल्कुलु इहा ई न। बाक़ी जेकॾहिं माशी मामला बहितर थिया आहिनि, इकोनॉमी बहितर थी आहे, त ही हेठि छो नथो अचे? हिन ते असां नथा ॻाल्हायूं, न अपोज़िशन थी ॻाल्हाए, केरु बि नथो ॻाल्हाए न। हिन जो मतिलबु आहे हिननि जो बि मामिलो न आहे। अरू भरू ही चवंदा आहिनि त असां ही आहियूं, असां हू आहियूं, फलाणा आहियूं। इहे न आहे, छो त रियलिटी न आहे। उहे चवंदा आहिनि बात में कुछ न कुछ तो है। हाँ हाँ बिल्कुलु इहे ई, बिल्कुलु इहे ई। अच्छा, पर ही जेको ओचितो जेका काफ़ी हिकिड़ो साल जो अरसो गुज़री वियो हुक्मरानी खे, ऐं उन खां पोइ ओचितो हिकिड़ी अपोज़िशन मुतहरिक थी वई आहे, सिंध जे दौरे ते लही आहे। इन खे तव्हां कीअं था ॾिसो? सलमान अकरम राजा साहब खां इहो सवाल बि कयो त एम्पायर जो इशारो त न आहे, कुझु अहिड़ो सम्झो था, कुझु इशारो वग़ैरह त न आहे? इशारो आहे। मां चवां थो हिकिड़ी ॻाल्हि मूं अॻे आवाज़ जे प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त ईंदड़ बजट नवाज़ शरीफ़ पेश कंदो, सही, ऐं एक्टिविटी शुरू कंदो ऐं पेश कंदो। अव्हांखे यादि आहे न? बिल्कुलु बिल्कुलु। हू शुरू कई, एक्टिविटी शुरू कई। हाणे हुन ख़िलाफ़ बि एक्टिविटी शुरू थी आहे, मथे खां बि, ऐं हुनजी पार्टी अंदरि बि जेको उनजो अगेंस्ट ग्रुप आहे, हुन वरी एक्टिविटी शुरू कई आहे। छो एक्टिव थियो आहे, छो मामिलो थियो आहे? ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, ही जेका मुखालिफ़ धुर हिते एक्टिव थियो आहे सिंध में, हिन करे एक्टिव थियो आहे छो जो मुस्लिम लीग नून एक्टिविटी सां माज़ूरी ज़ाहिर कई आहे। सही। ही मुस्लिम लीग नून खे अचणो हुयो, नवाज़ शरीफ़ सफ़ा मना करे छॾियो ते असां फ़िलहाल सिंध में का बि एक्टिविटी न कंदासीं। सही। छो जो मुस्लिम लीग नून खे चूंडुनि खां पहिरीं चयो वियो, ऐं हुन में मुस्लिम ही मरियम नवाज़ जो ही बि मां ॿुधायो थो अव्हां जे प्रोग्राम में कि मरियम नवाज़ जो पूरो सिंध जो प्रोग्राम हुयो, ऐं हुन में सभु तय हुया त किथे किथे जलसो थींदो, किथे छा थींदो, कहिड़े मतिलबु केरु केरु हुन में शामिल थींदो, वॾी मोटी केरु ईंदो। इहे पाण चऊं उन जो सबबु इहो त न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको पंजाब में स्टेक जी घुर कंदी रही आहे, इन जो बि बुनियादी सबबु इहो आहे त सिंध में नून लीग सरगर्मी न करे? न, हू बि न करे। भई पाण में जेका आहे न सूरत हाल, त हिननि खे ख़बर आहे न त हा कंहिंजे ख़िलाफ़ हुजे न हुजे, हिन ॿिन्ही जे ख़िलाफ़ जेका बि साज़िश आहे या जेका बि गड़बड़ आहे उन्हनि थी आहे। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी, हाणे ही बि पॉलिटिकली ॾिसो न, जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध मां न हुजे हुकूमत में त किथे हूंदी? रस्तनि ते हूंदी। ऐं पीपल्स पार्टी पाकिस्तान में हिकिड़ी पॉलिटिकल जमात आहे, को मञे न मञे मां ते मञा थो, त उहा आहे पीपल्स पार्टी। सही। मुनज़म बि आहे, ऐं हुन जो वर्कर मुखालिफ़ धुर, माना जॾहिं खां भुट्टो साहब जी हुकूमत वई आहे, भुट्टे साहब खे फांसी लॻी आहे, हुन खां पोइ पीपल्स पार्टी जो हर वर्कर एसिताईं ते अचण वारो यूथ जेको आहे, नओं वर्कर बि आहे, हुन जो मेंटेलिटी मुखालिफ़ धुर वारी ठहियल आहे। मथे ते हू माल कमाइण वारा वेठा आहिनि न, जिन्हनि खे का न का मफ़ाद खपे, हू वेठा आहिनि। हेठि में जेका तंज़ीम हू ते जेकॾहिं सिंध हुकूमत ख़तमु थिए ते हू रस्ते ते हूंदा, न रुगो सिंध में बल्कि पंजाब में बि हेॾे होॾे मुश्किल थींदी, नून लाइ बि ॿियनि जे लाइ। मां सम्झां थो त मुस्लिम लीग नून जो जेको नवाज़ शरीफ़ आहे, हिते हू जेका इन्हनि जे पाण में चार्ट ऑफ डेमोक्रेसी आहे, हू बि आहे, ऐं हू सम्झनि था न। त अव्हांखे यादि हूंदो त आसिफ ज़रदारी साहब हुते शहीद रानी जो जलसो हू हुयो, डेथ एनिवर्सरी जेका वरसी हुई, हुनमें चयो त तुम 3 साल के लिए आते हो, हम हमेशा के लिए आते हैं। उन खां पोइ नून ऐं पीपल्स पार्टी जो झड़ो थियो, आसिफ ज़रदारी साहब वियो हुयो दुबई, ऐं हुनमें बि कावड़ हुई। आसिफ साहब जे पोयां अचिणो इन स्टेटमेंट खां पोइ सपोर्ट में, ते हू हथ मथे करे छॾियो, चए न न न, हुन ते कावड़ कई आसिफ ज़रदारी। त हिन करे हुयो त बाबा सिंध में हुकूमत हुजणु खपे, कि जीअं मार्च बलोचिस्तान वारी हुकूमत कंहिंजी हूंदी आहे सभिनी खे ख़बर आहे,
अच्छा। पीपल्स पार्टी में शामिल थियण वारो वॾो वज़ीर ज़रूर आहे, सही। पर पीपल्स पार्टी जी हुकूमत न आहे। सही, यानी पीपल्स पार्टी जो ठप्पो लॻल आहे पर हुकूमत पीपल्स पार्टी जी न आहे। अच्छा, पर ही जेको सिंध में जेको ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे, मुर्सा जतोई साहब जी गिरफ़्तारी थी आहे ऐं उन खां पोइ ख़ासि तौर ते ओचितो जेको हिकिड़ो मुल्की सतह जो जेको ग्रैंड जेको अलायंस जोड़ण जे हवाले सां ॻाल्हियूं पियूं थियनि, तव्हां छा था सम्झो त ही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध पंहिंजी हुकुमरानी दौर में सिंध सां बाटेली मां वारो सलूक रखियो आहे, त उन जी हिते सिंध में एंट्री ऐं GDA सां गॾिजण उन जी सियासत खे नुक़सान न पहुचंदो, छाकाणि जो PTI सिंध सां सुठो को सलूक न आहे इख़्तियार कयो? कुझु बि न करे सघंदी। PTI ते ॾिसो ॻाल्हि इहा आहे यार, मुर्तज़ा पहिरीं जेकॾहिं मुर्तज़ा जतोई वारी ॻाल्हि कयूं त मां सम्झां थो त मुर्तज़ा जतोई ऐं हुनजी पार्टी जेतिरी बि आहे, जीअं बि आहे, हुनखे GDA छॾण जो ऐलान करणु घुरिजे। छॾण जो ऐलान हिन करे करणु घुरिजे जॾहिं मुर्तज़ा जो मामिलो केतिरा ई महीने नओं त न आहे न यार फयाज़, असां बि ॼाणो था, असां बि ॼाणूं था न, हीउ नओं मामिलो त न आहे न, माना साल खां वठी हले थो। ऐं यादि हूंदो कराची में बि कराची जे बंगले ते पुलिस जी कार्रवाई बि थी, उन ते बि वॾो एहतियात थियो, उनजी घरवारी मुर्सा साहब जी नवीन साहिबा उहा बि निकिती हुई, प्रेस कॉन्फ्रेंस पहिरीं दफ़ा निकिरी कई, माना केरु आसो ॾिनो GDA खे हुन में साम्हूं अचणु घुरिजे हा न। ईअं चइजे त मुर्सा जतोई साहब सां GDA धोखेबाज़ी पई करे। मां सम्झो जेकॾहिं धोखेबाज़ी बि न आहे त लापरवाही ते आया आहे न, जॾहिं साम्हूं मामिलो आयो ऐं मुर्तज़ा जतोई जी घरवारी ॿाहिरि निकिरी, सभु उतो पोइ माट करे सभु वेही रहिया, हिन करे रहिया न त GDA वारनि छा कयो हुनमें? अदालत जी सतह ते, रस्तनि ते किथे न किथे कुझु न कुझु त करणु घुरिजे हा न। हाणे कमु करे छॾियो। इम्तियाज़ साहब, टाइम बिल्कुलु घटि आहे, आख़िरी हिकिड़ो सवाल तव्हांखां नंढो वठां थो। अली अमीन गंडापुर जो कराची जो दौरो हुयो, ओचितो जॾहिं को दौरो करणो न आहे हूंदो त तबियत ख़राब थींदी आहे, त मूं पहिरीं बि हिकिड़ो क्वेश्चन तव्हांखां कयो त एम्पायर जी जेका आंगर वारो हिन में को इम्पैक्ट नज़र अचे थो? 1 साल जो अर्सो थी वियो, मज़ार क़ाइद ते बि गंडापुर साहिब जेको हाज़िरी नाहे वरी इहो ऐलान कयो त उहो ईंदो, मीडिया टॉक बि कंदो ऐं पॉलिटिकल जेका लाइन आहे उन ते बि हलंदो, त ही इन मामले खे कीअं था ॾिसो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेका वॾा वज़ीर हूंदा आहिनि न, उन्हनि जो कोई अहिड़ो हू न आहे प्रोटोकॉल ते लाज़मी अचिणो आहे, पर जॾहिं बि कराची ईंदो, माना को बि हुजे, गवर्नर हुजे, वॾो वज़ीर हुजे, फेडरल मिनिस्टर हुजे, पहिरियों भेरो जॾहिं हूंदो आहे त ही रिवायत आहे त हू काइद आज़म जे वज़ार ते वेंदो आहे, ऐं हू जेकॾहिं जेको न कंदो त हू ज़ाहिर हुन सां साम्हूं अची वेंदो सभु कुझु ॻाल्हियूं। बाक़ी अली अमीन गंडापुर जेको आहे न, ही सम्झो त नूरी नत वारो आहे, नूरी नत ते पोइ बि पॉपुलर आहे, हू मां नथो सम्झां त पॉलिटिकली हुन ते ॻाल्हाइणु घुरिजे असांखे, हू कंहिं न कंहिं स्क्रिप्ट ते ॻाल्हि कंदो आहे, इहे गुस्से में ॻाल्हि कंदो आहे, अरू भरू इहे जीअं बसि हिन खां सवाइ को आहे ई कोन्हे, पर को खड़ते क्या ख़ैबर पख्तूनख्वा में करप्शन घटि आहे हाणे केतिरी हुते संगत आयल हुई इस्लामाबाद में, असांजा पिशावर वारा ख़ैबर पख्तून वारा वज़ीरिस्तान वारा बि आया हुया, जर्नलिस्ट सभु ॿुधाइनि पिया त शायदि रुको हिन साल न गुज़िरियल माना हिन जी जॾहिं खां 2013 खां आई थिंक 2008 खां जेका हुकूमत ॿ हुकूमतुनि उन्हनि जी का कारकर्दगी साम्हूं आहे। इम्तियाज़ साहब, इन मौज़ू ते हिकिड़ो टॉपिक पाण जले वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, असल में प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो इजाज़त नथो ॾिए त हिन बहस खे अञा तूल वठूं, छाकाणि जो ॻाल्हियूं अधु में रहिजी वेंदियूं त मज़ो न ईंदो, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पए थो, इजाज़त ॾींदा।